साइंस क्लास 7 बाप 12 सबक ॿियो काइनात जी इब्तिदा ओरिजिन ऑफ यूनिवर्स। आहियां साइंस उस्ताद नजीला चन्ना। खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजो अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे काइनात जी इब्तिदा ओरिजिन ऑफ यूनिवर्स। सिज अहिड़नि सितारनि मां हिकु आहे जन खे पंहिंजो गिरहनि वारो सिस्टम हूंदो आहे। हीउ सिज हिकिड़ो सितारो आहे, पर उहो सितारो आहे उन्हनि सितारनि मां हिकु आहे जन खे हिकिड़ा गिरह हूंदा आहिनि जेके उन्हनि जे चौधारी फिरंदा रहनि था। हिन काइनात में हर सितारो गिरहनि वारो कोन हूंदो आहे। 100 मां 15 सितारा अहिड़ा आहिनि जिन खे पंहिंजा पंहिंजा गिरह हूंदा आहिनि, यानी कुल 15 सैकड़ो सितारा आहिनि जिन खे प्लेनेटरी सिस्टम आहे, जिन जे चौधारी गिरह गर्दिश कंदा आहिनि। बाक़ी ॿिया सितारा गिरहनि खां ख़ाली आहिनि। गिरहनि वारा सितारा ऐं गिरहनि खां ख़ाली सितारा पाण में गॾिजी करे कहकशां जोड़ींदा आहिनि। असांजे सितारे जहिड़ा सितारा ऐं ॿिया गॾिजी करे कहकशां जोड़नि था। असांजी गैलेक्सी जंहिंजो नालो आहे मिल्की वे गैलेक्सी, उन में तक़रीबन 200 बिलियन सितारा मौजूदु आहिनि। मिल्की वे गैलेक्सीअ जहिड़ियूं अरबे खरबे कहकशाऊं गॾिजी हीअ पूरी काइनात जोड़नि थियूं। इंसान पंहिंजे अवाइले दौर खां वठी खोड़ सारनि सवालनि ते सोचींदो रहियो आहे। यूनानी फ़लसफ़े जे दौर खां काइनात जी इब्तिदा कीअं थी, इन सवाल ते पिणु मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ख़्याल ईंदा रहिया। सभिनी खां वधीक तस्लीम थींदड़ जेको नज़रियो आहे काइनात जी इब्तिदा जे बारे में, उनखे बिग बैंग थ्योरी सॾियो वञे थो। बिग बैंग थ्योरी वॾे धमाके वारो नज़रियो। इन मूजिबि पूरी काइनात हिकु इंतिहाई बारीक़ ऐं ॻुतियल नुक़्ते में महदूदु हुई। मिल्की वे कहकशां ऐं अहिड़ियूं खोड़ कहकशाऊं मादे जी पखेड़ सबबु पैदा थियूं आहिनि। बिग बैंग जे नज़रिए मूजिबि काइनात जी शुरूआति हिकिड़े नुक़्ते खां थी। हिन नुक़्ते जी गर्मी ऐं घाटाईअ जो तसवुर बि नथो करे सघिजे, ऐं पोइ इहो जिसामत ऐं पखेड़ में वधणु लॻो। हीउ नुक़्तो जंहिंजो बिग बैंग थियो, जंहिंजो वॾो धमाको थियो, ऐं पोइ इन खां बाद में काइनात जी इर्तिका शुरू थी आहे। बिग बैंग वारे नज़रिए ते खोड़ सारनि साइंसदाननि जो इतफ़ाक़ आहे। 1917 में डच साइंसदान विलियम दी स्टर आइंस्टाइन जे काइनात वधण वारे नज़रिए जी वज़ाहत कई। बाद में रियाज़ीदान एलेक्जेंडर दी फ्राइडमैन काइनात जे वधण वारे नज़रिए खे रियाज़ीअ जे उसूलनि तहत सच साबित कयो। 1920 में बेल्जियम जे साइंसदान जॉर्जेस लिमीटर ही नतीजो अख़ज़ कयो त काइनात पखिड़िजंदी पई वञे। जेकॾहिं माज़ीअ में पोइते वञिजे त उहा सुकड़ंदी वेंदी। हीअ काइनात जेका पखिड़िजंदे अॼु खरबे कहकशाउनि ते पहुती आहे, जेकॾहिं उनखे माज़ीअ में पोइते वठी वञिजे त उहा सुकड़जंदे तां वञी करे उन हिकिड़े नुक़्ते तां पहुचंदी जंहिं नुक़्ते मां हिन काइनात पंहिंजो आगाज़ कयो आहे। बिग बैंग थ्योरीअ जे मूजिबि 14 अरब साल अॻु काइनात सुईअ जे सुराख़ खां 1000 भेरा नंढड़े नुक़्ते में समायल हुई। उन जे गर्मी पद ऐं घाटाईअ जो तसवुर बि नथो करे सघिजे। ओचितो इहो ज़रड़ो वॾे धमाके सां फाटो ऐं हिन काइनात जो वजूदु आयो। तॾहिं खां वक़्तु, तवानाई, मादो ऐं ख़िला पैदा थिया। हिन थ्योरीअ जे मूजिबि धमाके थियण बाद लखें सालनि ताईं एटमनि जा ज़रड़ा फिरंदा रहिया। इन दौर खे ताबकारीअ जो दौरु पिणु चइजे थो, छो त हर तरफ़ सिर्फ़ शुआ हुया, मादे जो को बि वजूदु कोन हुयो।
ही उहो नुक़्तो आहे जेको 14 बिलियन साल अॻु जंहिंजो बैंग थियो, जंहिंजो धमाको थियो, ऐं पहिरियां जेके इन धमाके जा सेकंड हुया उन में सिर्फ़ु सब एटॉमिक पार्टिकल्स हुया, यानी इलेक्ट्रॉन हुया ऐं प्रोटॉन हुया ऐं न्यूट्रॉन हुया, जेकी काइनात में हर पासे पखिड़िजी विया। सिर्फ़ु शुआ ई शुआ हुया, छो त इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन जेकॾहिं अकेला हुजनि, उहे कंहिं एटम में अंदरि न हुजनि, त उहे रेडिएशन्स वांगुरु शुआनि वांगुरु पिया फिरंदा आहिनि। तंहिंजे करे हिन दौर खे शुआनि जो दौरु, ताबकारीअ जो दौरु पिणु चइबो आहे। टे लख 80,000 साल बाद गर्मीपद घटिजण ऐं कशिश वधण सबबि इलेक्ट्रॉन ऐं मर्कज़ पाण में जुड़िया ऐं पहिरियां एटम वजूद में आया। हिन खे ॿियो दौरु यानी मादे जो दौरु पिणु सॾिजे थो। पहिरियों दौरु हुयो ही रेडिएशन्स वारो दौरु, ऐं हिन खां बाद जॾहिं एटम ठहिया आहिनि 3,80,000 साल बाद, त हिन खे असां मादे वारो दौरु पिणु सॾियूं था। टे 100 मिलियन साल बाद हाइड्रोजन ऐं हेलियम एटमनि जा ककर ठहिया। ही असांजा जेके तव्हांखे क्लाउड्स नज़र अचनि था, इहे हाइड्रोजन ऐं हेलियम गैसुनि जा ककर आहिनि। सकल सबबि यानी कशिश सबबि इहे ककर गैसूं ऐं दज़ सितारनि में तब्दील थिया। 300 मिलियन साल बाद सितारा ठहिया आहिनि ऐं पोइ वरी सितारनि गॾिजी करे कहकशाऊं जोड़ियूं आहिनि, गैलेक्सीज़ ठहियूं आहिनि। 9 बिलियन साल बाद सितारनि अंदरि हाइड्रोजन ऐं हेलियम जे रद्द अमल मां ॿिया आंसर ठहिया, जिन मां गिरह, चंड ऐं ॿियूं समूरियूं शयूं वजूद में आयूं आहिनि। बिग बैंग थ्योरी जेका साइंसदाननि हिन खे मञियो आहे, उन जा कुझु सबूत पिणु आहिनि जेकी साइंसदाननि शेयर कया आहिनि। काइनात जे पखिड़िजण बाबति पहिरियों सबूत तॾहिं साम्हूं आयो जॾहिं हबल दूरबीन ईजाद थी। इन ज़रिए मुशाहिदो कयो वियो त काइनाती जिस्म परे खां परे थींदा वञनि था। हाणे जेकॾहिं पोइते हलणु शुरू कजे त शयूं सुकड़जंदे हिकिड़े नुक़्ते ताईं महदूद थींदियूं। ईअं अंदाज़ो लॻायो वियो त अटकल 14 बिलियन साल लॻंदा जो हीअ काइनात पोइते हिक नुक़्ते में तब्दील थिए। इहो वक़्तु ई हिन काइनात जी उमिरि आहे। काइनात खे जॾहिं हबल टेलीस्कोप ते ॾिठो वियो त धरतीअ खां दूर जेके सितारा हुया उहे वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु अञा परते हलंदा पिए विया। तंहिं मां अंदाज़ो लॻायो वियो त हीअ जेका काइनात आहे उहा मुसलसिल वाध खाई रही आहे, उहा मुसलसिल पखिड़िजी रही आहे। कॉस्मिक माइक्रोवेव बैकग्राउंड रेडिएशन CMB बिग बैंग बाबति ॿियो सबूत आहे। साइंसदाननि जो ख़्यालु आहे त इहे शुआ बिग बैंग जो पड़ाॾो आहिनि। जॾहिं वॾो धमाको थियो त उन जो जेको इको आहे उहो इन्हनि रेडिएशन्स जी सूरत में अॼु बि काइनात में मौजूदु आहे। बिग बैंग वक़्तु इहा बचियल तवानाई आहे। वक़्तु गुज़रण सां इहे शुआ या इहा तवानाई थधी थी आहे ऐं कमज़ोर थी वई आहे, तंहिं करे माइक्रोवेव जी सूरत में ई मिलनि था। इन ई सां गॾोगॾु नासा इदारे पारां खोड़ सारा जेके एक्सप्लोरर आहिनि, काइनाती एक्सप्लोरर, उहे मोकिलिया विया आहिनि। उन्हनि बि वञी करे कुझु साबितियूं हथु कयूं आहिनि, जिन मां बिग बैंग जो नज़रियो अञा वधीक पुख़्तो साबित थियो आहे। असांजो जेको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।